अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेनमेंट के ड्रामे गुलाम बादशाह सुंदरी जी अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियां दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त बादशाह जे जेको आहे दिमाग़ ते बुखार चढ़ी वियो आहे ऐं इश्क जो जेको आहे जिन जेको आहे त बादशाह जे जेको आहे मथे ते सवार थी वियो आहे ऐं बादशाह कंहिंखे बि नथो ॾिसे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बुखार जी हालत में बि जेको आहे त हुनखे सुंदरीअ जा ख़्याल अचनि था। ऐं तव्हांखे मां वॾी ॻाल्हि ॿुधाईंदो वञां त गुलाम ऐं बादशाह हिकु तव्हांखे ज़बरदस्त दोस्त नज़र अचनि था, पर तव्हांखे वॾी ॻाल्हि इहा ॿुधायां त हू सॻा भाउर आहिनि दोस्तों। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञां त जेका हुननि जी जेका घर में खिदमतकार जेका आहे संदसि लाजो दोस्तों, त उहा जेका गुलाम जी माउ आहे ऐं गुलाम जो जेको पीउ आहे दोस्तों, त उहो जेको बादशाह जो पीउ ऐं गुलाम जो पीउ हिकु ई आहे। परिवार जेको आहे त घरवारी हुनजी अलॻि अलॻि आहे, हू अलॻि अलॻि जेको माउ जा पुट आहिनि, पर आहिनि सॻा भाउर दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो वञां, गुलाम हुन खां पंहिंजे पीउ जी शनाख़्त पुछी रहियो आहे, पर उहो हुनखे लाजो जेका आहे त ॿुधाए नथी सघे। छा ॿुधायां हुनखे त बादशाह जो जेको पीउ आहे त उहो ई तुंहिंजो पीउ आहे, मां जेका हिन घर जी जेका ख़ादिमा आहियां ऐं मां जेका हुनजी घरवारी बि आहियां, त उहो जेका हुनखे शनाख़्त नथी ॿुधाए सघे। बाक़ी जेका बादशाह जी माउ आहे दोस्तों, उहा वॾी ज़ालिम आहे। उहा उन्हनि खे ग़ुलाम ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थी थिए ऐं पंहिंजी दिलि ख़ुशि थी करे, ऐं बादशाह खे जेको आहे त लाजो जे पुटु जेको आहे ग़ुलाम जो जेको आहे त ख़िदमतगार ॾिसी करे हू ख़ुशि थिए थी ऐं चए थी त हू जेको आहे हुनखे बदज़ात कोठियो थो वञे। त हिते जेको आहे त संदसि लाजो आहे जेका ग़ुलाम जी माउ, हुनखे चए थी त हीअ बदज़ात न आई आहे, तोखे बि ख़बर आहे त हू जेको आहे त कंहिंजो खून आहे। त हिते हू अञा बि चिड़ी वञे थी जेको आहे त बादशाह जी माउ दोस्तों। गुलाम जो जेको पीउ आहे दोस्तों, संदसि बादशाह जो पीउ ऐं गुलाम जो पीउ साॻियो ई आहे, मां तव्हांखे ॿुधाए चुको, पर हुनखे जेको आहे त हथु ॾियण लाइ बि तयारु न आहे दोस्तों। ऐं होॾां बादशाह खे सुंदरीअ जो इश्क़ु दोस्तों, ऐं हुनजी जेका आहे त मङियंदी मुर्क जेको आहे त अखियूं राहनि में जेको विछाई वेठी आहे बादशाह जे लाइ दोस्तों, पर बादशाह खे जेको आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नज़र जेका आहे सुंदरी अची रही आहे। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त बादशाह जी माउ जेको गुलाम खे घुराए करे चयो त तूं हुन सां गॾु आहीं 24 कलाक, ऐं हुनजे ज़हन मां जेको आहे त सुंदरीअ जो जेको आहे त हिन छोकिरीअ जो भूत कढणो आहे तोखे, छो त मां चाहियां थी त मुंहिंजी भाइटीअ सां हू शादी करे ॿियो कंहिंसां बि न, इहो तुंहिंजे मथां आहे। उम्मीद आहे त हीअ वीडियो दोस्तों तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।